बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। जाग न्यूज़ के प्लेटफॉर्म ते आया शाहनवाज़ जोयो। जी त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी 15वीं वरसी है। इन मौके ते समूरे पाकिस्तान में मानू गड़ी खुदा बख्श भुट्टो गॾु थींदा आहिनि। वधीक उन्हनि खां हाल वाल वठंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे, हिते अची उहो कीअं महसूस था कनि, वधीक उन्हनि खां हाल वाल वठंदासीं। असां गड़ी खुदा बख्श भुट्टो में शहीदनि जी मज़ार ते ईंदा आहियूं। असांखे ख़ुशी महसूस थींदी आहे त असां क़ाइदनि जी मज़ार ते आया आहियूं ऐं पूरे पाकिस्तान मां कुंड कुड़श मां हर कोने मां असांजा हिते गड़ी खुदा बख्श में जियाला पहुचंदा आहिनि ऐं भरपूर नमूने सां शिरकत कंदा आहिनि ऐं शहीद मोहतरमा खे सलाम पेश कंदा आहिनि। ऐं शहीद ज़ुल्फ़कार भुट्टो 4 अप्रैल ते जो शहीद थी वियो, असांजो शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे शहीद कयो वियो ऐं असांजे पाकिस्तान जी इहा बदकिस्मती हुई जो शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे हिननि शहीद कयो। उहे शख़्स अॼु ॾींहं ताईं पछताइनि था ऐं पछताईंदा रहनि था त शहीद ज़ुल्फ़कार भुट्टो काश ज़िंदा हुजे हा। ऐं शहीद ज़ुल्फ़कार भुट्टे जा हज़ारे कारनामा आहिनि जेके असां बयानु कयूं तव्हांजे ॾाढो तव्हांजे अखियुनि मां पाणी वही पवंदो। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो उहा शख़्सियत हुई जिन पंहिंजे अवाम जे लाइ जान माल वक़ुफ़ करे छॾी ऐं क़ुर्बान कयूं। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो पाकिस्तान जो वाहिद लीडर हुयो जिन अवाम, हारी, मज़दूर, नारी, ग़रीब, मज़लूम जो सहारो हुयो ऐं पाकिस्तान खे हुननि शऊर ॾिनो, पाकिस्तान अवाम खे ताक़त ॾिनो, पाकिस्तान अवाम में हिकिड़ो जज़्बो पैदा कयूं। पाकिस्तान जो आम जेका शहीद ज़ुल्फ़कार भुट्टे जे खाल खे कोन थो भरे सघे, चाहे 100 साल गुज़री वञे, पर इहो खाल असां शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो कोन था भरे सघूं। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो वाहिद शख़्सियत हुई ऐं असांजे मुस्लिम उम्मा में पूरी दुनिया में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जहिड़ो लीडर कोन हुयो। ऐं उनखां अलावा जी शहीद न्याणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा उनखे बि शहीद कयो वियो। काफ़ी असांजे पाकिस्तान जे अंदरि सियासतदाननि सां नाजाइज़ियूं नाइंसाफ़ियूं थींदियूं रहंदियूं, उनखे शहीद कंदा रहंदा, पर असांजा जज़्बा घटि कोन था थियनि। असां इन जज़्बनि सां हिते ईंदा आहियूं गड़ी खुदा बख्श में त शहीदनि खे सलाम पेश कयूं। असांखे ख़ुशी महसूस थींदी आहे शहीदनि जी मज़ार ते आया आहियूं ऐं हीउ सॼो अवाम जेको आहे, ॾिसो तव्हां त केॾो अवाम थो हुजे शहीदनि जी मज़ार ते। 15वीं वरसी आहे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी। पब्लिक ॾिसो, अवाम ॾिसो केॾो उन्हनि जो परसदार आहे, केॾा उनजा मोहबत वारा आहिनि, केॾा उन्हनि जा प्यार कंदड़ आहिनि। शहीद मोहतरमा बेनज़ीर उहा शख़्सियत हुई ग़रीब अवाम जे लाइ मज़लूम जो सहारो हुई ऐं हमदर्द हुई, हॾॾोखी हुई। ग़रीब अवाम जो सहारो पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी उहा पार्टी आहे। इहा इनशाअल्लाह मरण घड़ीअ ताईं, पाकिस्तान ख़तमु थियण ताईं इहा पीपल्स पार्टी हमेशह दाइम ऐं क़ाइमु रहंदी। हिनखे को बि हिनखे हटाए कोन थो सघे। काफ़ी पार्टियूं आयूं अहिड़ियूं जेके गॾु थी कोशिशि कयूं त असां पीपल्स पार्टीअ खे ख़तमु कयूं, साम्राजनि जूं ॿियनि जूं काफ़ी पार्टियूं आयूं, पर असांजे जज़्बे खे ऐं मोहतरमा जी पार्टीअ खे ख़तमु न करे सघिया। अॼु उन्हनि जा कंध हेठि आहिनि, असांजा फ़ख़्र सां सुर मथे आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी उहा पार्टी आहे ऐं पंहिंजे ग़रीब अवाम जी हमदर्द, हॾॾोखी ऐं ग़रीब खे ॾुख सुख में साथ ॾियण वारी आहे। कंहिं बि हाल में ग़रीब खे कोन छॾियो अथऊं। ॾुख सुख में ही ॿोॾींदियूं अचनि, ही ज़लज़ला था अचनि, ही तालीमनि जा प्रोग्राम आहिनि। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम आहे। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम पूरी सिंध खे, पूरे पाकिस्तान जे माण्हुनि खे मिले थो। उहे वीचारा पंहिंजो घर जो चुल्हो हलाइनि था। असां हिन शख़्सियत खे सलाम था कयूं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे, जंहिंजो अॼु ॾींहं ताईं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम हले थो ऐं उन मां असांजी अदड़ियूं, भेनरियूं, न्याणियूं, बेवारियूं, ग़रीब, मज़लूम, मिसकीन सभु उन्हनि खे उहो मिले थो, उन्हनि खे हक़ु ऐं पंहिंजो सुकून जी ऐं कुझु ख़ुशहालीअ जी ज़िंदगी गुज़ारनि था। ग़रीब अवाम लाइ त घणो कुझु पाकिस्तान पीपल्स पार्टी करे थी, पर हिते असांजो अवाम ऐं काफ़ी अहिड़ी पार्टियूं आहिनि जेके हिनखे नाकाम करण जी कोशिशि कनि थियूं, पर उन्हनि खे इहा भुल आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी कॾहिं बि ख़तमु कोन थींदी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो झंडो बुलंद रहंदो। असां पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जा कारकुन आहियूं, न
नंढड़ा कारकुन आहियूं ऐं असां पाकिस्तान पीपल्स पार्टीअ ते सिर ॾियण जे लाइ बि क़ुर्बान आहियूं। जीअं भुट्टो, जीअं शहीद राणी, जीअं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, जीअं असां जल्दी फरियाल टालपुर साहब, ऐं असां रते दरे तालके सां वाबस्ता आहियूं। असांजो सिटी जो सदर मुमताज़ अली हरबाणी साहबु आहे, तालका सदर लाला नज़र मोहम्मद पठाणा, ज़िले जो सदर खुर्शीद अहमद जूनेर साहबु आहे, जनरल सेक्रेटरी एजाज़ अहमद लगारी साहबु आहे, ऐं उन्हनि खे भरपूर नमूने सां असां ख़ुशामद कयूं था ऐं आजाई कयूं था त उन्हनि खे सलाम आहे ऐं अवाम सां हमदर्दी ऐं साथ उन्हनि जो सदाईं जुड़ियल आहे। असां इनशाअल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी कॾहिं बि कंहिं बि ॾुख सुख में असां कोन छॾींदासीं। पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िंदाबाद पाईंदा। मुंहिंजो नालो रिज़वान अहमद सुमरो आहे, मां पाण जिकबाबाद खां आयो आहियां ऐं असां 12,000 माण्हुनि जे काफ़िले सां हिते आया आहियूं। मीर लियाकत ख़ान ऐं असांजो डिविज़नल प्रेसिडेंट आहे मीर एजाज़ ख़ान जे खणण जी क़यादत में। हिते ईंदा आहियो तव्हांखे हिते कीअं महसूसु थींदो आहे? हिते अची दिलि खे सुकून ईंदो आहे ऐं असांजे लाइ ई माण्हू शहीद थिया आहिनि। मोहम्मद साहब, उनजे वालिदे, उनजे घर वारनि शहादत ॾिनी ऐं असां ॾाढो ख़ुशि थींदा आहियूं। छा वधीक तव्हांजो छा चवणु आहे पीपल्स पार्टी जे बारे में? पीपल्स पार्टी जियालनि जी आहे, शहीदनि जी पार्टी आहे। मां नथो सम्झां पीपल्स पार्टी खां बदतर का ॿी पार्टी आहे ऐं मां सम्झां थो त पीपल्स पार्टी हिकु असांजो शान आहे, मान आहे। पीपल्स पार्टी ज़िंदाबाद। से नालो मुंहिंजो कादिर बख्श दल आहे ऐं ज़िले ठठे खां आहियां, दल को घोड़ाबाड़ी शहर खां आहियां। जीअं त हर साल तव्हां हिते मोहतरमा जी बरसीअ ते ईंदा आहियो त तव्हांजो पीपल्स पार्टी ऐं मोहतरमा जे बारे में छा चवणु आहे ऐं हीउ क्राउड जेको आहे गुज़िरियल क्राउड खां वधीक आहे या कीअं था महसूसु कयो तव्हां? साईं मोहतरमा साहिबा त सुभान अल्लाह के तमामु महतनी हुई। हींअर जेको पर खां हींअर तमामु घणो दुनिया आहे, पर इन खां घटि हुई। हाणे जेके हींअर जे पोर्शन असीं ॾिसूं पिया असीं आया आहियूं, तमामु घणी दुनिया आहे जेको पेर रखण जी जॻह ॿाहिरि बि कोन थी मिले ऐं अंदरि बि कोन थी मिले। ऐं जेके कम थिया आहिनि असांजे ठठे ज़िले में साईं हाजी अली हसन ज़रदारी साहिबु कराया आहिनि, तमामु बहितरीनु तमामु कया आहिनि। ब्रांच ठाहिराया आहिनि, पका रोड ठहिया आहिनि, स्कूल ठहियो आहिनि, कॉलेज ठहिया आहिनि, तमामु बहितरीन में बहितरीनु जेको असांजे ज़िले ठठे खे 278 साईं हाजी अली हसन ज़रदारी तमामु बहितरीन नमूने सां पीपल्स पार्टी तरफ़ां कम कया आहिनि। स्कूल थिया आहिनि, रोड रस्ता ऐं तमामु बहितरीन नमूने सां कम थिया आहिनि, तमामु ईअं असुल खां ई तक़रीबन जीअं असीं पैदा असांजे वॾा खां वठी पीपल्स पार्टी असांजो घोड़ाबाड़ी तहलके जो सदर आहे मोहम्मद कुंवर साहब ऐं असीं असुल खां वठी जीअं बि अञा नंढा खां वॾा थिया तीअं पीपल्स पार्टी असांजे वास्ते आई आहे ऐं उनखे वोट उनखे कंदा आहियूं, उन सां असां वाबस्ता आहियूं। बेनज़ीर भुट्टो साहिबा जे बारे में छा ख़्यालु आहे तव्हांजो? बेनज़ीर तमामु बहितरीनु, तमामु पाकिस्तान सां पर पूरी दुनिया जे लेवल ते पर बेहतरीन साहिबु आई हुई ऐं उनखे जेको शहीद कयो तमामु वॾो पाकिस्तान आहे, पूरे सिंध वॾो साऊं पैदा थी जेको तव्हां ऐं मुंहिंजी सभिनी जा कीअं ॼाणो बेनज़ीर साहिबा जे मनसूबा हुआ, कीचबंद मनसूबो हो, इलाही कुझु खोड़ मनसूबा हुआ बेहतरीन साहिबा जे ज़हन में हुआ जेको कुझु कई ऐं उहे अॻिते हली विया आहिनि। जीअं वरी बि को वरी असुल सदर साहिबु मंज़िल ते अचे, हुकूमत वफ़ाक़ी पंहिंजी अचे, ईअं वरी उहो केटी बंदर साहिबा जो मनसूबो उहो अलाह वापसि चालू थी। सर तव्हां हर साल जीअं बेनज़ीर भुट्टो साहिबा जी बरसीअ ते ईंदा आहियो त तव्हां कीअं महसूसु था कयो? तव्हांजो नालो ऐं तव्हां कहिड़े शहर खां बिलोंग था कयो? सर मुंहिंजो नालो मुश्ताक अहमद रुस्तमाणी, असां बेसिकली जेको आहे तालको चंबड़ डिस्ट्रिक्ट टंडोलियार में आया आहियूं ऐं असां हर साल ईंदा आहियूं ऐं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खां वठी ऐं वरी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी शहादत थी आहे, असीं हर साल ईंदा रहंदा आहियूं। ऐं आउं त इहो चवंदुसि त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो न सिर्फ़ु असांजी सिंध जी पर हिकिड़ी बैन अवी लीडर हुई। शहीद राणी ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी पोइ लॻी हुई। असल में छा आहे, इंसान त मरी थो वञे पर हुनजा नज़रिया कॾहिं बि मरनि कोन था। सो मुंहिंजे हिसाब सां शहीद ज़िंदा आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला असांजी जदोजहद जारी रहंदी ऐं जेसीं ताईं हीअ राति अंधारी आहे ऐं जेसीं ताईं हीअ जेके लांग बूटनि जो जेको दौरु आहे इंशाअल्लाह ताला उहो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी जेका लाज़वाल कुर्बानी आहे उनजी बदौलत ख़तमु थींदी ऐं असांजे मुल्क पाकिस्तान जेको आहे उहो जमहूरियत जो जेको सही सम्राट जेको हासिलु कंदी। ऐं वरी बि इहो चवंदुसि त असां जेके जयाला आहियूं या जेके वर्कर आहिनि जेके बि पाकिस्तान जो सुञाण धुरियूं आहिनि उहे ख़ामोश कॾहिं बि कोन वेठियूं आहिनि ऐं न को वेंदियूं। ऐं शहीद बेनज़ीर साहिबा जी जेका रस्तो आहे उहो मशल राह आहे
ऐं इनशा ताला इनजी लाट जेका आहे न हिकिड़ी ॿरंदी ऐं पूरे पाकिस्तान सॼी दुनिया खे रोशन कंदी। तव्हां पंहिंजो नालो ऐं कहिड़े शहर खां बिलोंग था कयो? अब्दुल अज़ीज़ मंगी, रतोदरो सिटी, वार्ड नंबर 10। जीअं साईं हर साल ही मोहतरमा जी वरसी मल्हाई वेंदी आहे, उन जे बारे में तव्हांजो छा चवणु आहे? साईं जीअं त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद जी हीअ 15वीं वरसी आहे। मुसलसल 15 साल गुज़री चुका आहिनि ऐं अवां ॾिसंदा त हर साल माण्हू चवंदा आहिनि त शायदि हीअ पंडाल मथां न भरिजी सघे, पर अल्हम्दुलिल्लाह अॻे जीअं साल गुज़री चुका आहिनि उन खां वधि में वधि जेको आहे सो पंडाल ही भरिबो आहे ऐं माण्हू जेको आहे सॼे मुल्क खां हिते ईंदा आहिनि ऐं मोहतरमा खे अक़ीदत